अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह अज़्ज़ व जल जे लाइ पाण में महबत रखण वारा जॾहिं पाण में मिलनि ऐं मुसाफ़ो कनि यानी हथ मिलाइनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक मोकिलिनि त उन्हनि जे जुदा थियण खां पहिरियां ॿिन्ही जा अॻियां पोयां गुनाह बख़्शिया वेंदा आहिनि। इन मां असांजे अक़ीदे जी बि वज़ाहत थिए थी त असां नमाज़ खां बाद में जेको पाण में मुसाफ़ो कंदा आहियूं मिलंदा आहियूं दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहियूं ऐं असांखे इहा उमेद हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला असां ॿिन्ही जा गुनाह बख़्शे छॾींदो। इन जे लाइ हुकुम आहे त जॾहिं पाण में मुलाक़ात कई वञे हथ मिलायो वञे त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक बि पढ़ियो वञे। अवां बि जॾहिं पाण में मुलाक़ात कंदा कयो चाहे वो नमाज खां बाद हुजे या ॿाहिरि किथे मुलाक़ात थिए थी त हथ मिलाइण सां गॾोगॾु दुरूद पाक पढ़ण जी बि पाण में आदत बणायो। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल असांजा अॻियां पुठियां गुनाह मुआफ़ थी वेंदा। हुसूल बरकत जे लाइ दुरूद पाक पढ़ियो तो सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हसन कबीले जो एक शख्स बारगाह नबवी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में हाज़िर थियो। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मक्के शरीफ़ में हुआ। चवण लॻो तव्हां ई आहियो जेकी अल्लाह अज़्ज़ व जल जे रसूल हुजण जी दावा था करियो। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायूं हा। उन पुछण वारे पुछो अल्लाह अज़्ज़ व जल वटि सभिनी खां वधीक वणंदड़ अमल कहिड़ो आहे? पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल्लाह अज़्ज़ व जल ते ईमान आणण। पुछाई पोइ कहिड़ो? इरशाद थियो सिले रहमी यानी रिश्तेदारनि सां सुहिणो सलूक करणु। अर्ज़ कई पोइ कहिड़ो? इरशाद फरमायाऊं भलाई जो हुकुम ॾियणु ऐं बुराई खां रोकणु। मदीना में सुल्तान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान आहे तव्हां मां जेको शख्स बुरी ॻाल्हि ॾिसे त उनखे हथ सां बदिलाए ऐं जेकॾहिं उनजी ताक़त न हुजे त ज़बान सां बदिलाए ऐं उनजी बि ताक़त न हुजे त दिलि सां यानी उनखे दिलि में बुरो सम्झे ऐं हीउ कमज़ोर ईमान वारो आहे। छा रिवायत थी त जेका तव्हां का बुरी ॻाल्हि ॾिसो था त अव्हां उनखे जेकॾहिं हथ सां बदिलाए सघो था जेकॾहिं तव्हां रोके सघो था त अव्हां उनखे हथ सां रोकियो। जेकॾहिं तव्हांखे हथ सां रोकण जी ताक़त न आहे त तव्हां उनखे ज़बान सां बदिलाए एतिरो चओ त सही त हीउ तव्हां ग़लति करे रहिया आहियो। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं को गार गंद करे रहियो आहे को बेनमाज़ी आहे नमाज़ नथो पढ़े अव्हां उनखे सम्झायो उनखे चओ त सही इहो बेनमाज़ी हुजणु जेको आहे इहो ग़लति आहे। अल्लाह तबारक तआला असां ते नमाज़ फ़र्ज़ कई आहे असांखे नमाज़ पढ़णी आहे। हाणे जेकॾहिं एतिरी बि ताक़त न आहे अॻियां एतिरो रोक वारो आहे एॾो को वॾेरो आहे को MP आहे को MLA आहे को अहिड़ो सेठ आहे जंहिंखे चवण जी असां में हिमत न आहे या असां चवंदासीं त रहंदो असांखे नुक़सान जो अंदेशो आहे त उन सूरत में असांखे उहो कमु जेको आहे उहो करे रहियो आहे ऐं उहो ग़लति कमु आहे त उनखे दिलि में घटि असांखे बुरो सम्झणो आहे इहो कमु ग़लति ज़रूरु आहे। इहा जेका आहे इहा ईमान जे कमज़ोर हुअण जी अलामत आहे। ईमान जेको आहे जॾहिं कमज़ोर आहे उहो वॾो दिलि में माना बुरो ॼाणे थो। हालांकि बहितर इहो आहे त उहो ज़बान सां रोके हथ सां रोके जेकॾहिं नथो करे सघे त घटि में घटि यानी कि घटि में घटि दर्जो उहो आहे त उहो दिलि में उनखे बुरो ज़रूरु ॼाणे। मुफ़स्सिर शहीद हकीम मोहम्मद मुफ्ती अहमद यार खान रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमाइनि था अमरुन बिल मारूफ यानी नेकी जी दावत ॾियणु हर शख्स ते उनजे मनसब जे मुताबिक़ यानी ताक़तदार वाजिब आहे। उन ते क़ुरान ऐं सुन्नत शाहिद आहे ऐं इजमाए उम्मत बि आहे। हिकु जॻह ते लिखनि था अमरुन बिल मारूफ हुकुमराननि उलमा ऐं मशाइख बल्कि हर मुसलमान जी ज़िम्मेदारी आहे
उनके सिर्फ़ एक तबके ताईं महदूद करणु सही न आहे। हकीकत हीअ आहे त जेकर हर शख्स उनखे पंहिंजी ज़िम्मेदारी समझे त मुआशरो नेकिन जो गहवारो थी सके थो। वधीक फरमाईंदा बुराई के तब्दील करण जे लाइ हर तबके के उनकी ताकत मुताबिक जिम्मेदारी सौंपी वही है। छो त इस्लाम में कंहिं भी शख्स के उनकी ताकत का वधीक तकलीफ़ न ॾिनी वेंदी आहे। अरबाब इक़्तिदार, उस्ताद, माउ पीउ वग़ैरह जेकी पंहिंजे हेठियुनि खे कंट्रोल करे सघनि था उहे कानून ते सख़्ती सां अमल कराए ऐं मुखालिफ़त जी सूरत में सज़ा ॾेई बुराई जो ख़ात्मो करे सघनि था। इस्लाम जा मुबल्लिग, आलिम ऐं मशाइख़, अदीब, सहाफ़ी ऐं ॿिया सुध समा सोशल मीडिया जा ज़रिया जहिड़ो रेडियो, टीवी वग़ैरह तां सभई माण्हू पंहिंजी तक़रीरुनि, तहरीरुनि बल्कि शाइर पंहिंजे नज़्मुनि ज़रिए बुराई जी पाड़ पटीनि ऐं नेकी खे आम कनि। बेलिसानी यानी ज़बान सां नेकी जी दावत पेश करण जे तहत ही सभई सूरतूं अचनि थियूं ऐं आम मुसलमान जेके इक़्तिदार जी का बि सूरत हासिल न आहे न ई उहो तहरीर ऐं तक़रीर जे ज़रिए बुराई जो ख़ात्मो करे सघे थो, उहो दिलि सां उन बुराई खे बुरो सम्झे तोड़े जो उहो ईमान जो कमज़ोर तरीन दर्जो आहे। छो त कोशिश करे ज़बान सां रोकणु खपे पर दिलि सां जॾहिं बुरो सम्झंदो त यकीनन पाण बुराई जे वेझो न वेंदो। ऐं अहिड़ीअ तरह मुआशरे जा बेशुमार माण्हू पाण मुरादो सिधी वाट ते अची वेंदा। अवां जी हिन ॻोठ में जॾहिं असांजो पहिरियों मदनी काफ़िलो आयो हुयो त चंद माण्हू हिन मस्जिद में अचण वारा हुया। छा थियो, अवां जा ई दोस्त जेके हुया, अवां जा पाड़ेसी जेके हुया उहे असां वटि आया, मदनी काफ़िले में शिरकत कयूं, ॿ ॻाल्हियूं सिखियूं, अवां ताईं पहुचायूं, ॿियनि ॻोठ वारनि ताईं पहुचायूं। जंहिंखे अल्लाह सम्झ ॾिनी, जंहिंखे अल्लाह हिदायत ॾिनी, उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयो ऐं वरी मस्जिद में अचण वारा बणिजी विया। हीअं तक़रीबन तव्हां सभु पंहिंजे हिकिड़े ॻोठ जा माण्हू आहियो। असां 2 ॼणा सिर्फ़ु आहियूं, हालांकि उन वक़्तु असां 8-10 ॼणा हुयासीं। पहिरें मदनी काफ़िले में असां आया हुयासीं, लेकिन अव्हां जे ॻोठ मां तमामु महदूद माण्हू हुया जेके मदनी काफ़िले वारनि खे टाइम ॾियनि पिया। अव्हां ताईं नेकी जी दावत पहुती, अव्हां खे ॿुधायो वियो त बाबा नेकी करणु, मस्जिदूं आबाद करणु, क़ुरान पढ़णु, क़ुरान सिखणु, इज्तिमाअत में शिरकत करणु, मदनी काफ़िलनि में सफ़र करणु, अमीर अहले सुन्नत जा, उलमा अहले सुन्नत जा वाइज़ तक़रीरूं बयानात ॿुधणु, इहो सुठो कमु आहे, नेकी जी दावत आहे, अमरुन बिल मारूफ़ आहे। इहा जॾहिं अव्हां ताईं नेकी जी दावत पहुती, अव्हां उनखे क़बूल कयो ऐं अॼु अव्हां मस्जिद में वेठा आहियो। हाणे असांजी ज़िम्मेदारी आहे, जॾहिं असां मस्जिद में अची वियासीं, असांखे हीउ माहौल सुठो लॻे पियो थो, असांखे इहा ॻाल्हि वणे थी त असां मस्जिद में वेहूं, अल्लाह जो ज़िक्र कयूं, अल्लाह जे हबीब जो ज़िक्र कयूं, अल्लाह जे नेक ॿारनि जो ज़िक्र कयूं, नेकी जी दावत ॾियूं, ॿुधूं। अगरि इहे शयूं असांखे वणनि थियूं त छा तव्हांखे इहा ॻाल्हि पसंदि न आहे त इहे ॻाल्हियूं ॿियनि ताईं पहुचाए उन्हनि खे बि मस्जिद में वठी अचे? आहे सभिनी खे पसंदि न? ज़ाहिर मुसलमान आहे जेको पंहिंजे लाइ पसंदि कंदो आहे, ॿिए जे लाइ बि पसंदि कंदो आहे। मोमिन ई उहो आहे। असां मस्जिद में अचण खे पसंदि कयो, मस्जिद में वेहण खे पसंदि कयो, लेकिन हीउ टाइम जेको आहे, जंहिं टाइम ते असां हिते वेठा आहियूं, इहो रांदि रुंद जो टाइम आहे आम माण्हुनि जे लाइ। इन्हनि टाइमुनि ते माण्हू रांदि खेॾंदा आहिनि, अलाए कहिड़ी तरह रांदि खेॾंदा आहिनि, मां कंहिंजो ज़िक्र नथो कयां, लेकिन अल्लाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी, अल्लाह साईं हिदायत ॾिनी, तव्हां नेकी दावत ॿुधी, हे तव्हांजे इस्लाम बैरनि तव्हांखे ॿुधायो त बाबा अॼु असांखे इज्तिमा करणो आहे, मुख़्तसिर मशवरो करणो आहे, नेकी जी दावत पेश करणी आहे, जंहिं बि नाले सां तव्हांखे मस्जिद में गॾु कयूं न, सुठो कमु कयूं या ग़लति कमु कयूं, अव्हां जो मस्जिद में अचणु हिकिड़ो भेरो रुगो साह खणणु, उहा बि तव्हांजे लाइ नेकी आहे। दुनिया में मस्जिद उहा वाहिद जॻह आहे जेका अल्लाह तबारक व तआला खे दुनिया जे अंदरि पसंदि आहे। हुन बहितरीन जॻह दुनिया में जेकर आहे त उहा मस्जिद आहे, ऐं जेकर बदतरीन का जॻह आहे त उहा छा आहे? उहा छा आहे ख़बर आहे तव्हांखे? उहा बाज़ार आहे। छो जो उते गफ़लत हूंदी आहे, उते गफ़लत जो माहौल हूंदो आहे, रुॻो दुनियादारी जी ॻाल्हि हूंदी आहे। उते अक्सर करे असांजा जेके नेक नज़र अचण वारा माण्हू केॾी महिल निमाज़ उन्हनि खां बि घुसी वेंदी आहे, यानी एॾी गफ़लत जो माहौल हूंदो आहे बाज़ार में। लेकिन जेको मस्जिद में वेठो हुजे, छा उहो मस्जिद में वेही करे निमाज़ कदा कंदो? निमाज़ छॾे ॾींदो? हिकिड़ो अल्लाह साईं जेकर नथो चाहे ऐं उहो नथो पढ़ी सघे त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, न त मुंहिंजो ख़्यालु आहे मस्जिद में वेठो हुजे, मस्जिद में टाइम गुज़ारे रहियो हुजे त नमाज़ जो वक़्तु अचे थो, नमाज़ में ज़रूरु पढ़ंदो।
हाँ जरा अवांखे इहा शइ पसंदि आई त असांखे मस्जिद में रहणो आहे, असांखे निमाज़ पढ़णी आहे, असांखे जेका दुनिया में बहितरीन जगह आहे असांखे उते बैठक इख्तियार करणी आहे। हाणे अवां जी बि इहा आरज़ू हुजे त असांजा ॿिया जेके दोस्त जेके ग्राउंडनि में ते बीठा हूंदा, जेके मुख़्तलिफ़ गेमूं खेॾी रहिया हूंदा, मोबाइलनि में मसरूफ़ हूंदा, उहे बि असां सां गॾु मस्जिद अचनि। जॾहिं असां इन शइ खे नेकी जी दावत खे असां आम कंदासीं, ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाईंदासीं, पर तरीक़ो कार कहिड़ो हूंदो? ईअं हल मस्जिद छो न थोरी मस्जिद न, मोहब्बत सां नरमी सां सम्झाए करे कुझु अहिड़ियूं रिवायतूं, कुझु अहिड़ियूं हदीसूं यादि करे, कुझु अहिड़ा अल्फाज़ यादि करे उनखे ॿुधाइबा त नमाज़ जेका आहे उहा असांजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि जी थधाण आहे। मस्जिद जेका आहे न उहा अल्लाह तबारक व तआला खे दुनिया जे अंदरि पसंदीदा जॻह आहे मस्जिद। अहिड़ियूं 2 3 4 रिवायतूं तव्हां भले रटे छॾियो, छो जो अव्हां जी नियत सुठी आहे न, अव्हां खे रटे छॾियो, अव्हां उहे रिवायतूं ॿाहिरि वञी बयानु कंदो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान तव्हां ॿाहिरि बयानु कंदो त मुसलमान उनखे झुटलाईंदो न, अव्हां जी उन नेकी जी दावत में असरु पैदा थींदो ऐं अव्हां सां उहो मस्जिद में अचण जे लाइ राज़ी थी वेंदो। अञा असां वधीक चाहियूं था, असां अञा वधीक सिखूं, नेकी जी दावत जो हिकिड़ो मुनफरिद हिकिड़ो असांजो अंदाज़ हुजे, असां जंहिंखे नेकी जी दावत ॾियूं, अल्लाह तबारक ताला उनखे तौफ़ीक़ ॾिए थो असां सां गॾु मस्जिद में हलियो अचे, असां सां गॾु इज्तिमा में हलियो अचे, असां सां गॾु मदनी काफ़िले में हलियो अचे, त अव्हां खे उन जे लाइ कुझु टाइम कढणो पवंदो, उन जे लाइ कुझु रिवायतूं, कुझु हदीसूं, कुझु किताब पढ़णा पवंदा, सिखणा पवंदा, सम्झणा पवंदा, आशिक़ान रसूल जी सोहबत इख्तियार करणी पवंदी। उन जे लाइ अमीर सुन्नत दावत बरकातुहू आलिया असांखे 8 जनवरी ते 1 महीने जे मदनी काफ़िलनि में सफ़र जो ज़हन अता फरमायो, दुआ भी अता फरमायो, ईमान जी सलामती जी दुआ अमीर सुन्नत इरशाद फरमाई त या अल्लाह अज़्ज़ व जल जेको 8 जनवरी ते महीने जे मदनी काफ़िले में सफ़र करे तो उनजो ईमान सलामत रखिजा। मरण महिल जो ईमान सलामत हुजे न, यकीन कयो उन हर शइ माणे वरिती, हक़ीक़ी उन कामयाबी माणे वरिती जेकर उनजो मरण वक़्त ईमान सलामत आहे। ऐं सॼी उमिरि मुजाहिदात कंदो रहियो, इबादतूं कंदो रहियो, रियाज़तूं कंदो रहियो, नमाज़ूं पढ़ंदो रहियो, रोज़ा रखंदो रहियो, हज कंदो रहियो, भले केॾियूं बि तकलीफ़ वारी इबादतूं कंदो रहियो, लेकिन मरण महिल जेकर उनजो ईमान सलामत न रहियो त यकीनन उहो वॾे नुक़सान में आहे, वॾे खसारे में आहे। अल्लाह तबारक व तआला जे नेक बाने अमीर सुन्नत दावत बरकातुहू आलिया महीने के मदनी काफ़िलनि में सफ़र करण वारनि जे लाइ ईमान जी सलामत जी दुआ इरशाद फरमाई आहे। अव्हां के पास दुआ ॿुधायां थो, सल्लू अला हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। हैदराबाद वालों ने 52 का फिगर अवां ॿुधो अमीर सुन्नत ईमान जी सलामती जी दुआ इरशाद फरमाई, बुरे ख़ात्मे खां बचण जी दुआ इरशाद फरमाई। त असां अमीर सुन्नत जी इन दुआ खे वठण जे लाइ, इन दुआ मां हिसो माणण जे लाइ अवां वटि हाज़िर थिया आहियूं त जीअं असांजो बि इन में कुझु हिसो हुजे, असां बि अवां ताईं नेकी जी दावत पहुचाए सघूं ऐं अवां मां उहे आशिक़ान रसूल जेके 30 ॾींहंनि जे लाइ, महीने जे लाइ मदनी काफ़िले में सफ़र करे सघनि था,
वाकई जेके करे सघनि था उहे का बि सुस्ती इख्तियार न कनि, उहे का बि सुस्ती इख्तियार न कनि, महीने जे मदनी काफ़िले जे लाइ तयारी कनि। कॾहिं मुंहिंजो मदनी काफ़िलो 8 जनवरी ते 8 जनवरी ते इंशाअल्लाह अज़्ज़ वजल महीने जो मदनी काफ़िलो सफ़र कंदो। अवां इन जे लाइ भरपूर तयारी कयो। अवां शमसदीन भाई इज़हार करे थो, अवां ॿियो को आहे जेको महीने जे मदनी काफ़िले जे लाइ सफ़र जी नियत रखंदो हुजे त महीने जे लाइ वेंदासीं। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर ॿुधाए छॾियां, शैतान कॾहिं बि न चाहींदो त अव्हांखे महीने जे मदनी काफ़िले में सफ़र करण ॾिए, क़तअन न। अव्हांखे ख़बर आहे वॾे में वॾो कमु कहिड़ो ॿुधाईंदो, मूंखे त गाह करिणो आहे, मूंखां सवाइ गाह केरु कंदो, मां त ॿकरी चारींदो आहियां, ॿकरी मूंखां सवाइ केरु चारींदो, मां त दुकानु हलाईंदो आहियां, मूंखां सवाइ दुकान कीअं हलंदो, मुंहिंजी त नौकिरी आहे, नौकिरी खां सवाइ मुंहिंजो गुज़ारो कीअं थींदो, मां त अकेलो ई घर में आहियां, घर त पोइ अकेलो थींदो, छा थींदो? इहे शैतान तव्हांखे वसवसा ॾेई सघे थो। ॿियो तव्हां को MPA MNA वज़ीर त आहियो कोन जो तव्हांजी मिनिस्ट्री जो मसइलो थी वेंदो या तव्हांजी को उहिदो तव्हांजो हलियो वेंदो, वॾे में वॾे अवां वटि इहे यकीन कयो, महीने जी अवां मां वीज़ा लॻी वञे तव्हांजी मदीने शरीफ़, केरु केरु वेंदो? ऐं जेकॾहिं अव्हां जो मदनी काफ़िले में वञणु, महीने जे लाइ मदनी काफ़िले में वञणु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में क़बूल पइजी वञे, इहो मदीने वञण खां वधीक अफ़ज़ल अथव। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खे अव्हां जो महीने जे मदनी काफ़िले में वञणु मक़बूल थी वञे, अव्हां जी इहो सफ़र जेको आहे अल्लाह जी बारगाह में क़बूल थी वञे, प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी तरफ़ां तव्हांखे का बिशारत मिली वञे, यकीन कयो मदीने वञण खां बि बहितर अथव। मदीने वञण जी फज़ीलतूं पंहिंजी जॻह ते आहिनि, उनजो को बि इनकार कोन्हे को, इहो केरु न सम्झे त को मदीने वञण खे कोई घटि थो चए, न, उनजूं पंहिंजूं फज़ीलतूं आहिनि, लेकिन जेको पंध अल्लाह खे क़बूल हुजे, यकीन कयो उहो ई अफ़ज़ल पंध आहे। सैयदना शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला, देहलवी दिल्ली सां वास्तो आहिनि, ही मदीने शरीफ़ में रहंदा हुया। प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम इरशाद फरमायो, वञ हिंदुस्तान ऐं मुंहिंजे दीन खे उते आम कर। फरमायो आका अव्हां जे गुंबद खे ॾिसां थो, अव्हां जी ज़ियारत थिए थी, अव्हां जे रोज़े जी ज़ियारत थिए थी, इहो छॾे मां हिंदुस्तान काॾे वञा? असांजे अकुल में इहा ॻाल्हि अची सघे थी, हिंदुस्तान जेको आहे हिंदुस्तान जिते रुको बुतनि जी पूॼा थिए थी, हिकिड़ी वॾी तादाद आहे बुतनि जी उते, मां उते वञा ऐं मदीनो छॾे वञा? प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, जेकॾहिं तूं हिते रही करे तूं मुंहिंजे रोज़े जी ज़ियारत करी थो त उते वेंदे त मां तोखे उते पंहिंजी ज़ियारत कराईंदुसि। त छा उहो वधीक सफ़र थियो न? हा त मोहतरम इस्लामी भाइरो, जेकॾहिं असांखे इन शइ में सुस्ती कान थी थिए त असांखे महीने जी जेकॾहिं वीज़ा मिली वञे, असां हलिया वञूं मदीने शरीफ़, असांजा सभु कोई गाह केरु न लुणे, कोई ॿकरियूं मरी वञनि, कोई असांजो अलाह ताला चट थिए, मदीने वञिबो, मोहबत हुजणु घुरिजे मदीने सां। पर जेकॾहिं अल्लाह जी बारगाह में तव्हांजो इहो महीने जो मदनी काफ़िलो सभु पसंदि अची वञे, क़बूल थी वञे, यकीन कयो इहो हर शइ खां वधीक अथव। इन जे लाइ तव्हां बहाना न ठाहिजो, इन जे लाइ अव्हां ईअं न चयो सीउ ॾाढो आहे, इन जे लाइ ईअं न चयो असां वटि पैसा कोन्हनि के, इन जे लाइ ईअं न चयो अलाए काॾे मोकिलींदा, मस्जिद में कीअं रहंदासीं, असां त पलंगनि ते सुम्हंदा आहियूं, मुंहिंजो ख़्याल पलंग ते सुम्हण वारा तव्हां में घटि हूंदा, खटुनि ते ई सुम्हण वारा हूंदासीं, छवड़नि में सुम्हण वारा हूंदासीं। यकीन कयो जेकॾहिं इहो सफ़र असांजो क़बूल पइजी वञे न, असांजी ज़िंदगी बदिलजी वेंदी ऐं इंशाअल्लाह आख़िरत में बि असांखे जो फ़ाइदो मिलंदो। अवां में केरु नियत करे थो महीने जे मदनी काफ़िले, अच्छा ॾिसो अॼु अञा 3 तारीख़ आहे, 5 ॾींहं अञा आहिनि, अञा 5 ॾींहं असां वटि आहिनि। असां पंहिंजा जेके वाक़ई जेको मजबूर आहे उहो माज़ूर आहे, वाक़ई जंहिंसां अहिड़ो मसइलो आहे जंहिंखां सवाइ पोइ हिते गुज़ारो न आहे, या हुनजी वालदा एतिरी बीमार आहे, पीउ एतिरो बीमार आहे जो उनखे छॾे वेंदो त उनखे तकलीफ़ थींदी, उनखे न वञणु घुरिजे, उनखे बि झलियूं था त उहो बि न वञे, लेकिन जेको वञी सघे थो उहो न वञे त मज़ो न आहे, जेको वञी सघे थो न उहो ज़रूरु वञे। हाणे आउं केरु नियत करे थो, इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं 5 ॾींहं असां वटि आहिनि। असुल कोशिशि करण में त का तकलीफ़ कान थींदी न वियासीं, कोशिशि जो सवाबु मिलंदो।
असां पंहिंजी कोशिशि कई, मिसाल तौर मां दुकान ते कमु कयां थो, मूंखे सेठ इजाज़त नथो ॾिए, ठीकु आहे, सेठ खे चयो साईं तव्हां मूंखे महीने जी पघार न ॾिजो खणी, मूंखे छॾियो त मां वञा। हाणे तव्हां सम्झो था त पोइ हिते मुंहिंजे घर जो कीअं हलंदो सिस्टम? मुंहिंजो रब वॾो कारसाज़ आहे, त मां छा उन जी राह में वेंदो तव्हांजे घर खे छॾे ॾींदो? हा, हिकिड़े बुज़ुर्ग जे बारे में मूं वाक़ियो पढ़ियो त उनखे हज जो शौक़ु पैदा थियो। उन उनजे ख़ानदान जेके घर वारा ॿार जेके हुआ न, न्याणियूं हुयसि अक्सर, ऐं वॾो अयाल हुयो हुनजो, वॾो ख़ानदान हुयो हुनजो, कमाइण वारो अकेलो शख़्स हुयो। उन जॾहिं उनखे शौक़ु थियो हज जो, त उन पंहिंजो इज़हार कयो त मां हज ते वञणु चाहियां थो। ओड़े पाड़े वारनि खे ख़बर पई, चरियो थियो, दिमाग़ ख़राबु थियो अथई, हेतिरो तुंहिंजो पोते कुटुंब आहे, कमाइण वारो तूं अकेलो आहीं, तूं वेंदे हेॾो, इन्हनि खे केरु खाराईंदो? उनजी नंढड़ी न्याणी जेका उहा निकिरी आई, चई हीअ असांजो पीउ आहे, असांजो रज़ाक थोरी आहे, हीअ असांजो पीउ आहे, असांखे रोज़ी ॾियण वारो थोरी आहे, तव्हां हिनखे वञणु ॾियो, मुंहिंजो रब जेको रज़ाक आहे उहो पाण ई असांखे रोज़ी ॾींदो। उनजी नंढड़ी जी हिमत बदिराई पीउ जी, उहो हिन जे लाइ हज जे लाइ रवानो थी वियो। छा थियो? अल्लाह तबारक तआला जे लाइ रस्ता कीअं खोले थो ॾिसो। हिकिड़ो उन वक़्तु जो बादशाह हुयो, उहो शिकार जे इरादे सां निकितो, हलंदे 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 उनखां गिदी रस्तो जेको आहे जंगल मां विसरी वियो, अची हुननि जे दर ते पहुतो। हिननि जे घर में खाइण जे लाइ का शइ कान हुजे। उनजे बादशाह जेको आहे उनजे दर ते अची पहुतो, दर खड़काई, न्याणी निकिरी आई, चई त मूंखे पाणी खपे। कुझु रिवायत मुख़्तलिफ़ आहे, बहरहाल मक़सदु जेको आहे उहो सम्झण जी कोशिशि कजो। उन नंढड़ी उनखे पाणी आणे ॾिनो, उहो बादशाह उनखां राज़ी थी वियो, उनखे इनाम अकराम सां नवाज़ी, एतिरो उनखे ॾेई वियो जो जॾहिं हू मोटी आयो तेसिताईं हुननि जे रोज़ी में को कमी कान आई। अल्लाह तबारक तआला हुननि जे लाइ बंदोबस्तु फरमायो। हाणे जॾहिं हीउ सफ़र ते वञे पियो, हिन वटि त अख़राजात कोन हुया सफ़र ते वञण जे लाइ, जीअं असां वटि अख़राजात कोन आहिनि मदनी क़ाफ़िले में वञण जे लाइ। जंहिं वटि आहिनि अल्लाह साईं खे अञा गंज ॾे, जिन वटि न आहिनि उन्हनि जे लाइ वरी ॾिसो, उन वटि अख़राजात बि कोन हुया। निकिरी पियो काफ़िले सां, हज जे काफ़िले सां, हलंदे हलंदे उनजो जेको अमीर काफ़िला हुयो, जेको उन हज जे जेको काफ़िलो हुयो, उन जो जेको अमीर हुयो